नाज़रीन, मेहर में बदअमनी खिलाफ अवामी तहरीक तरफा एहतजाज जो सिलसिलो शुरू किया वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे सज्जाद चांडियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाव है सज्जाद चांडियो। नाज़रीन, मेहर में बदअमनी खिलाफ अवामी तहरीक पारा एहतजाजी तहरीक जो आगाज़ किया वियो आहे। अचो तो शामिल अॻवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। मेहर शहर के अंदर दादू ज़िले के अंदर असां वटि हिकिड़ो नओं ट्रेंड पियो आहे त 10-10 माण्हुनि जूं हिकिड़ियूं कंपनियूं ठहियूं पियूं आहिनि ऐं उहे 10-10 माण्हू घरनि में दाख़िल थी था पवनि। सॼे घर खे यरगमाल करे उन्हनि खां सोन सामान ऐं उहे फुरूं थियनि थियूं। हिकिड़ो नओं तरीक़ेकार असां वटि मुतारिफ़ करायो वियो आहे। सेकेंड त एक्सएलआई कार ऐं जीएलआई कार जे स्टाइल जा हिन वक़्तु असांजा चोर ऐं फोरू जेके आहिनि एॾा को अमीर थी विया आहिनि जो वॾियुनि गाॾियुनि में चढ़ी था अचनि। उन्हनि वटि कटर मौजूदु आहिनि ऐं उहे अची असांजे शहरनि जा दुकान कटिन था ऐं उन्हनि जा कैश पैसा इलाही सारा दुकान आहिनि हिते जेके आहिनि फ्रेंचाइज़ूं ऐं इलाही सारा दुकान ईअं कटिया आहिनि। ऐं हिन वक़्तु बि कंहिं बि माण्हूअ जी मोटरसाइकिलूं अणगणियूं आहिनि जेके उहे फुरूं थियूं आहिनि। हींअर बि हफ़्तो खनि अॻु में शहर में राति जो वारदात थी आहे। जेके चोर आहिनि उहे एक्सएलआई गाॾी ते अची ऐं 5 खनि दुकान आहिनि उन्हनि जा कटर हुन सां गॾु आहिनि ऐं 5 दुकान उन्हनि कटिया आहिनि। मज़े सां उन्हनि जी जेको आहे कैश या जेको सामान आहे उहो सॼो खयों वियो आहे। इन ते कंहिं क़िस्म जो को बि कुझु कोन थो थिए। ऐं हिते हींअर मेहर में बि अॻु में हिकिड़ो असांजो चांडियो साहिबु डीएसपी उहो इंचार्ज हुयो। हाणे त कल्ह बि मां कंहिं कम सां उते वियो हुयुसि। सो उते चवनि था त को डीएसपी आहे ई कोन, चार्ज ई कंहिं हेठि कोन्हे का। ऐं एसएचओ उहे पंहिंजी मर्ज़ीअ ते केॾीमहिल 12 बजे उथनि था, 1 बजे उथनि था। उते स्टाफ को आहे ई कोन, मौजूदु ई कोन्हे को कंहिं क़िस्म जो सही गश्त या सही को कमकार कोन्हे। सो असांजो चवणु आहे त ही जेके बि आहिनि पुलिस बि इन में इन्वॉल्व आहे। काफ़ी जेके माण्हू आहिनि इन में भर्ती थियल आहिनि, अहिड़े क़िस्म जा कम कंदड़ आहिनि ऐं ख़ासि करे अहिड़ा कम कराया वञनि था। बदअमनी एतिरी त वधी चुकी आहे जो को बि शरीफ़ शहरी हिते सुकून सां न रही सघे थो न घुमी सघे थो। हर माण्हू सिर्फ़ु इन परेशानी में आहे त पेट गुज़र कीअं कयां, 5 रुपया कमाए जेको माण्हू अचे घर पहुचे थो त उनखे इहा बि ख़बर कान्हे का त इहे 5 रुपया सुभाणे ताईं मूं वटि रहंदा या को इन्हनि पुलिस जो को वाठो को पठू को चोर फोरू असांजे घर में घिरी अचे इहे खणी वेंदो। इंतज़ामिया मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। हितां जी जेका इंतज़ामिया हितां जा उन इंतज़ामिया में सभु अचनि था। पुलिस फोर्स अचे थो, उन में एजेंसीज़ अची थियूं वञनि मुख़्तलिफ़ जेके बि आहिनि ऐं उन जे अंदरि जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि ऐं जिन वटि जेके पाथारियूं ठहियूं पियूं आहिनि, थाननि ते पाथारियूं लॻियूं पिया आहिनि, उहे सभु जो सभु उन में मुलविस आहिनि। सिर्फ़ु जेकॾहिं को बि एहतजाज जीअं थिए थो त पोइ कंहिं हिकिड़े एएसआई खे बदिली करे छॾींदा या कंहिं पुलिस जेका एसएचओ खे बदिली करे छॾींदा, पर मथां खां वठी जेको हिकिड़ो चेन आहे उहे सभु जो सभु इन में मुलविस आहिनि। तव्हांखे सवाल मुंहिंजे दोस्तनि असांजे हिकिड़ो आगाह कयो त शहर जे अंदरि मुसलसल को भी गरीब मिसकिन माण्हू जेको आहे मोटरसाइकिल वटि धारे नथो सघे, दुकान खोले नथो सघे या को कारोबार करे नथो सघे। इंतज़ामिया ख़ामोश छो आहे? ख़ामोश इन्ही जे करे आहे जो तव्हां क़ुरान ऐं हदीस खे ॾिसंदो त सभ खां पहिरियां क़ुरान ऐं हदीस चवनि था अगरि कोई ऑफिसर उन कंहिं जे हद में का बि शइ कई वञे ऐं उहो ऑफिसर ख़ामोश हुजे त क़ुरान ऐं हदीस चवनि था त उहो शख़्स उन में इन्वॉल्व हूंदो आहे। बदअमनी में एसपी दादू, डीएसपी मेहर ऐं 2 मेहर जा एसएचओ शामिल आहिनि ऐं उन्हनि सां गॾु जेके आहिनि असांजा एमपी एमएनए बि शामिल आहिनि। छो जो उहे बि पथारियूं वठनि था, उहे बि इन्हनि खां जेका घर जी भाॼी वठनि था ऐं जेके बि असां वटि ऑफिसर अचनि था उहे जेके आहिनि 2-2, 2.5 लख रुपया माहवार एसपी साहब खे ॾियनि था। इन्ही जे करे ई बदअमनी थिए थी। अगरि इहे पैसा बंदि थियनि त बदअमनी थींदी ई न। मेहर शहर खे मुकमिल तौर ते हिननि बदअमनी जे वर चाढ़े छॾियो आहे। हितां जी इंतज़ामिया जेका आहे उन ते को बि तारुक कोन पई वठे ऐं हितां जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे हिननि बेयारो मददगार बणाए छॾियो आहे। हितां जो माण्हुनि जे दरनि तां गाॾियूं चोरी थी थियूं वञनि ऐं उहे माण्हू वरी उन जी निशानदी करण लाइ उन्हनि माण्हुनि जी अचनि था थाणे ते त वरी असांजा हितां जा तरिया जेके वॾेरा आहिनि उहे चङा मुड़ुस वरी उते पहुची उन्हनि जी मालिकी था कनि। त असीं था चऊं त हीअ जेको बि हिते ॾोह थियनि था त उन में मुलविस जेके बि हितां जी इंतज़ामिया ऐं उनखां पोइ हितां जा जेके वॾेरा आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु एक्शन खयों।